अवांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे टंडो बाको मां बदीन ज़िले जे डोमिसाइल ते ॿियनि सूबनि जे 4 ॼणनि खे मास्तरी जा ऑर्डर मिलण जो इंकशाफ थियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर कयूं पिया। टंडो बाको मां बदीन ज़िले जे डोमिसाइल ते ॿियनि सूबनि जे 4 ॼणनि खे मास्तरी जा ऑर्डर मिलण जो इंकशाफ थियो आहे। बदीन ज़िले में ॿियनि सूबनि ऐं ज़िलनि जे 24 उम्मीदवारनि खे शामिल करे असांजे हक़नि ते धाड़ो हयो वियो आहे। इहो चवणु आहे IBA टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि जो। अवांखे आगाही ॾियूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे, बलूचिस्तान वासी अमीर हसन, तलहा वाजिद, KP वासी आसिफ अली ऐं पंजाब वासी सैयद यासिर इमाम खे बदीन ज़िले जे डोमिसाइल ते ऑफर ऑर्डर जारी थी चुका आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। टंडो बाको मां मोहम्मद मल्ला ख़ान। जी मोहम्मद, अपडेट कजो। हाँ जी, बिल्कुल संजा तलके टंडे बाग जे IB पारां जारी थियल PSC पास थियल मेल मेरिट जी लिस्ट में ॿियनि सूबनि जे 4 उम्मीदवारनि खे लिस्ट में शामिल कयो वियो आहे। अहिड़ी लिस्ट जी कापी आवासी हुई न्यूज़ खे मिली वई आहे। मेरिट वारी लिस्ट में ॿियनि सूबनि जा उम्मीदवार आमिर हसन, जंहिंजो तहलक बलोचिस्तान, आसिफ अली खैबर पख्तूनख्वा, सैयद यासिर इमाम पंजाब सां तहलक आहे ऐं तुला वाजिद बलोचिस्तान खे शामिल कयो वियो आहे। जिन मां सैयद यासिर इमाम पंजाब ऐं तुला वाजिद बलोचिस्तान खे ऑफर ऑर्डर जारी थी चुका आहिनि। हितां जे मक़ामी टंडे बागे तहलके जे तहलके रखंदड़ उम्मीदवारनि पारां फारूक नोतगानी ॿियनि चयो त टंडो बागो में PSC जी लिस्ट जी बचियुनि लाइ यूनियन काउंसिल वाइज़ कोटा मुक़ररु कई वई हुई। बदीन ज़िले में ॿियनि सूबनि ॿियनि ज़िलनि जा 24 उम्मीदवार शामिल करे हितां जे मक़ामी उम्मीदवारनि जे हक़ ते दाड़ो हयो वियो आहे, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। जी संजय, वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।